शामिल क्यों था। मियाणी हेठ बडाणी थाणे जे हद में बडाणी शहर जो रहवासी 14 साला नीगर स्कूल जो शागिर्द विशाल कुमार के 4 नामालूम हथियारबंदनि पारां अगवा करण जी कोशिश कई वई। उन बाबति वधीक तफ़सील वठूं था। बडाणी खां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे के न्यूज़ जो रिपोर्टर कुर्बान अली भुट्टो। जी कुर्बान, उन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, म्याणी हेठ बडाणी थाणे जी हद में बडाणी शहर जो रवासी 14 साला नीगर स्कूल जो शागिर्द सेठ विशाल कुमार पुट मेहरबान लाल के म्याणी हेठ बडाणी थाणे जी हद में शाम के वक्त लिंक रोड ते वाक कंदे बंद पिकेट वटि 4 नामालूम धाड़ेरनि पारां अगवा करण जी कोशिश कई, जिते नौजवान पारां बचा लाइ पिणु दाहूं कयूं। रस्ते ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि पहुची 14 साला नीगर विशाल कुमार के नामालूम धाड़ेरनि खां अगवा करण खां बचाए वरितो। म्याणी हेठ बडाणी पुलिस खे बर वक्त इतला ॾिनो। मौके ते पुलिस पहुची धाड़ेलनि जो पीछो कयो। नामालूम धाड़ेरनि अंधारे जो फ़ाइदो वठंदे खेनि फरार थी विया। जी